नाज़िन सिंध काबीना पेंशन सुधारनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। जल्द रिटायरमेंट ते पाबंदी लागू कंदे रिटायरमेंट लाइ 25 साल सर्विस ऐं 55 साल उमिरि लाज़मी करार ॾिनी वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त सिंध काबीना इजलास सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे सदारत हेठि थियो। सिंध काबीना सिंध सीड कारपोरेशन खे प्राइवेट पार्टनरशिप में ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध सीड कारपोरेशन में थियल माली बदइंतज़ामी ऐं माली बहिरान जे हवाले सां CMIT खे जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ सकाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर, ज़राअत खाते जे सूबाई वज़ीर, रेवेन्यू खाते जे सूबाई वज़ीर ऐं नाणे खाते जे सेक्रेटरी जे बदल कमेटी जोड़ी वई आहे, जेका कमेटी फौरी जेको आहे त सिंध सीड कारपोरेशन में माली बहिरान जी निशानदी करे सिफारिशूं पेश कंदी। उन खां अलावा सिंध काबीना सिंध हुकूमत पेंशन बिल वधण करे सख़्त गर्ती जो इज़हार कयो आहे। सिंध काबीना खे ॼाण ॾिनी वई त 4,93,182 मुलाज़िम आहिनि जेकी माहवार 23 अरब रुपया पघार खणंदा, जॾहिं त सिंध हुकूमत जो पेंशन बिल 13 अरब रुपया आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सुधारा हाणे पेंशन बिल घटि कयो वञे ऐं ॿी सूरत में 10 सालनि अंदरि पेंशन बिल पघारनि खां वधी वेंदो। उन ई मौक़े ते सिंध काबीना सुधारा जेके हुते पेश कया विया सिंध काबीना में, उन्हनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सुधारनि मूजिबि जल्द रिटायरमेंट ते पाबंदी लागू कई वई आहे। रिटायरमेंट लाइ घटि में घटि सर्विस 25 साल ऐं उमिरि 55 साल लाज़मी हूंदी। सिंध काबीना इहो बि जेको आहे त सिंध इंस्टीट्यूट ऑफ एडवांस एंडोस्कोपी एंड गैस्ट्रोलॉजी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो आहे, जेको सिविल अस्पताल में क़ाइमु कयो वेंदो। जी गुलशन, अवां जी महिरबानी।